वसीम वक्त ऐं हालात हमेशा एक जड़ा ना आहिनि हूंदा। ज़मानो जेको असां खां इम्तिहान वठंदो आहे, कॾहिं असां उन में बुरा बणिजी वेंदा आहियूं ऐं कॾहिं सुठा। ज़मानो हमेशा हर इंसान ते हिकु जहिड़ो असर नाहे छॾींदो। हाणे तव्हां पंहिंजे भाउ जी मिसाल वठो, तव्हां ॿिन्हिनि हिकु जहिड़ो वक़्तु ॾिठो आहे, पर पोइ बि तव्हां ॿई हिकु ॿिए खां केतिरा मुख़्तलिफ़ आहियो। शायदि ईअं ई आहे, पर असां ॿिन्ही जी सोच में वॾो फ़र्क़ु आहे। हू दुनिया खे नफ़रत जी निगाह सां ॾिसंदो आहे, पर मां ज़िंदगी जे बारे में ईअं नाहे सोचींदो। ख़बर आहे, इन करे त तोखे चाहियां थी। वक़्तु तव्हां ते कहिड़ो असरु छॾियो आहे? मूंखां मुंहिंजो नंढपण खसे वरितो। ईअं त सभिनी सां थींदो आहे न? पर मूंसां ईअं थियण न घुरिजे हा। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।